नाज़रीन, खानपुर महर में हिंदू नौजवान नारी सां छेड़छाड़ करण ते पुलिस मुबैना तौर ते नौजवान खे तशद्दुद जो निशानो बणायो आहे। वधीक तफ़सील वठूं था सचाई न्यूज़ जे नुमाइंदे मीर मंठार चने खां। जी मंठार, ॿुधाइजो छा तफ़सीलात आहिनि वाक़े जा? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त खानपुर महर में मंदिर में हिंदू छोकिरियुनि सां छेड़छाड़ करण जे इल्ज़ाम हेठि सोघो करे पुलिस हवाले कयल नौजवान मथां पुलिस जो बदतरीन तशद्दुद। नौजवान घुमण फिरण खां लाचार बणिजी वियो, संदसि हालत ख़राब। वारसनि पारां इंसाफ़ जो मुतालबो कयो वियो आहे। खानपुर महर में गुज़िरियल ॾींहुं हिंदू बिरादरी पारां मुबैना तौरु मंदिर वेंदड़ नारियुनि सां छेड़छाड़ करण जे इल्ज़ाम हेठि सोघो करे पुलिस हवाले कयल नौजवान मथां पुलिस वहशियाणो तशद्दुद कयो आहे। ॿुधायो पियो वञे त नौजवान विजय कुमार खे पुलिस आज़ादु त कयो, पर खेसि सहारो ॾेई घर नियो वियो। संदसि हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। पुलिस जे ख़ौफ़ सबबि संदसि वारस हिकु ॿिड़क कुछण लाइ बि लाचार बणिजी विया आहिनि। नौजवान जे वारसनि इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे, साणसि इंसाफ़ कयो वञे। जी।